औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उस्ताद साथियो अस्सलाम वालेकुम। वाह त सच था चवनि मर्द कंहिंखे वणे न वणे, अदा कूड़ीअ दोस्तीअ जो दम को बणे न बणे। पेटीएलएफ सिंध जे प्राइमरी उस्तादनि जी निमाया ऐं निमाइंदा तंज़ीम रही आहे, जंहिं हर दौर में रियासत खां पंहिंजा हक़ छीनी वरिता आहिनि। पेटीएलएफ जी तारीख़ अहिड़नि अक़ीदार मिसालनि सां भरी पई आहे। मौजूदा पेटीएलएफ जो दौरु पेटीएलएफ जी मुकमल तारीख़ में सिंध जे उस्तादनि लाइ हानिकार रहियो आहे। हिन दौर में उस्तादनि जे मसइलनि सां दिलचस्पी घटि, पर पंहिंजी पसंदि ऐं नापसंदि खे वधीक तरजीह ॾिनी वई आहे। कॾहिं पसंदि ऐं नापसंदि वारे फ़लसफ़े ते अमल कंदे पेटीएलएफ तालका दादूअ जे सदर मंसूर अहमद कलोड़े खे गैर आइनी ऐं गैर क़ानूनी तरीक़े सां हटायो वियो। कॾहिं हाला तालके जे सीनियर नायब सदर शफ़ीउद्दीन मेमण खे गैर तरीक़े सां लाथो वियो, त कॾहिं पेटीएलएफ ज़िले लाड़काणे जे सदर हाजन सियाल खे गैर क़ानूनी तरीक़े सां बेतमादी जो ढोंग ॾेई घर मोकिलियो वियो, त कॾहिं कराची मलीर जे सदर रफ़ीक ख़ासकेलीअ खे गैर आइनी तरीक़े सां बेएतमादी ॾेई लाथो वियो, त कॾहिं कराची डिवीज़न जे अक्सरती फ़ैसिले जंहिंमें मोहम्मद सलेमान राजपर खे जनरल सेक्रेटरी चूंडियो उनखे क़बूल न कयो वियो, त वरी कॾहिं मरकज़ी नायब सदर फीमेल मैडम नैयर सुल्ताना खे सच चवण जे ॾोह में घर मोकिलियो वियो। 2021/4/2024 ते साल ॾेढ खां पोइ पेटीएलएफ जी मरकज़ी बॉडीअ वर्किंग कमेटीअ जो इजलास घुरायो, जंहिं इजलास में कराची जे ॿिनि ज़िले सदरनि अख्तर नवाज़ कुरैशी ऐं सुल्तान अहमद भट्टीअ खे वेहणु न ॾिनो वियो। अख्तर नवाज़ कुरैशीअ ते इहो इल्ज़ाम लॻायो वियो त हीउ तइलीम खाते मां रिटायर करे चुको आहे। वाक़ई हुन तइलीम खाते मां रिटायरमेंट जी दरख़्वास्त ॾिनी। जीअं आर्डर निकितो, हुन को बि बेनिफिट, को बि रिलीफ न वरितो। ॿिए ॾींहं ते हुन आर्डर कैंसिल कराए स्कूल में हाज़िर रहियो। हिकु ॾींहुं बि स्कूल खां उहो गैर हाज़िर न रहियो। दोस्त था चवनि त उहो ॿीहर मेंबरसाज़ी कराए। पेटीएलएफ जे आइन में वाज़े लिखियलु आहे त जेको बि प्राइमरी उस्ताद पेरोल ते पघार खणे थो उहो असांजो मेंबर आहे। जॾहिं त हुनजी पघार बंदी न थी, हुन पंहिंजे फ़ैसिले खे वापसि वरितो, त उहो असांजो मेंबर बि आहे, त उहो ज़िले सदर बि आहे। हुननि नादरी हुकुम करे हुन अख्तर नवाज़ कुरैशीअ खे इजलास में वेहणु न ॾिनो। कराचीअ जे ज़िले सदर शेर मोहम्मद मेमण साहब रिटायर कयो। उते 2 टाउनियूं हुया। ॿिन्ही टाउननि ऐं ज़िले बाडीअ फ़ैसिलो करे सुल्तान अहमद भट्टीअ खे ज़िले सदर मुक़ररु कयो। अहिड़ो जंहिंमें डिवीज़नल सदर बि मौजूदु रहियो। उहा कार्रवाई बि असांजे दोस्तनि वटि मौजूदु आहे, जेका मरकज़ खे पेश कईसीं, पर मरकज़ पंहिंजी ज़िद ते क़ाइमु रही सुल्तान अहमद भट्टीअ खे बि इजलास में वेहणु न ॾिनो। पेटीएलएफ ज़िले घोटिके जी वर्किंग कमेटीअ जे अक्सरत खे क़बूल न कंदे अलियार खान रिंद खे सदर क़बूल न कयो ऐं पेटीएलएफ जी वर्किंग कमेटीअ में वेहणु न ॾिनो। पेटीएलएफ जी तंज़ीम जा इंडस्ट्रीज़ वटां मिलियल चंदे जी अमानत 44 लख रुपया हिकु धक में कढी हड़प कया हुया। असां सिर्फ़ु मज़म्मत कंदा रहियासीं। मथे ज़िक्र कयल बेवाजिबनि खे असां मज़म्मत ज़रिए क़बूल न कयोसीं ऐं हाणे बि उनखे क़बूल नथा कयूं ऐं मरकज़ जो को बि गैर आइनी नादरी हुकुम क़बूल न कंदासीं। सुल्तान भट्टीअ ते इहो इल्ज़ाम लॻायो वियो त हीउ ज़िले सदर मुक़ररु थियो आहे। असांखे को बि इतलाउ न आहे, असांजे तरफ़ां का बि नोटिफिकेशन न आहे। पेटीएलएफ जो आइन हिन वक़्तु बि मौजूदु आहे। मुल्क रियासत सभु आइन ते हलंदा आहिनि, तंज़ीमूं बि आइन ते हलंदियूं आहिनि। आइन खां मथां को बि कोन्हे को।